स्कूल हम दुकान दर्द जे कोट में मास्टर जो केपरो में ॻोठाणे स्कूल में उस्ताद न ॾियण ख़िलाफ़ TO ऑफिस आॾो धुल वॼाए अनोखो एहतजाज कयो वियो। केपरो जे ॻोठ हमज़ो ख़ान दर्स वासी ॻोठाणे हलीम मगरियो संदसि ॻोठ में तालका एजुकेशन ऑफिसर पारां उस्ताद न ॾियण ख़िलाफ़ TO केपरो ऑफिस आॾो सभिनी सां प्ले कार्ड हथ ॿधी धुल वॼाए अनोखो एहतजाज कयो। ॻोठाणे हलीम मगरियो मूजिबि संदसि ॻोठ हमज़ो ख़ान दर्स जे प्राइमरी स्कूल में 60 खां वधीक ॿार हुअण बावजूदि तालका एजुकेशन ऑफिसर पारां उस्ताद न पियो ॾिनो वञे। जंहिं सबबि केतिराई ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त तालीम खाते जे इख़्तियारनि खे केतिराई भेरा शिकायतूं कयूं आहिनि। नेठि मजबूर थी अनोखो एहतजाज कयो आहे। ॻोठाणनि तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त स्कूल में उस्ताद मुक़ररु करण समेत ज़बूं बिल्डिंग जो तामीराती कमु करायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।